एटीएम खे कभी अहम खबर ॾियूं पिया। सखर में शहीद सहाफ़ी क़त्ल केस में जवाबदारन के ज़मानत मिलण वारो फ़ैसिलो चैलेंज किया वियो आहे। फरियादी पारां ब सहूलियतकारन के एटीसी में ज़मानत मिलण वारे फ़ैसिले के सिंध हाई कोर्ट में चैलेंज किया वियो। ज़मानत ॾींदड़ जज सहूलियतकार बख्शल बाबर महर ऐं SHO सी सेक्शन के धुर ॼाणाए वियो आहे। अहम खबर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। शहीद सहाफ़ी क़त्ल केस में जवाबदारन के ज़मानत मिलण वारो फ़ैसिलो चैलेंज किया वियो आहे। फरियादी पारां ब सहूलियतकारन के एटीसी में ज़मानत मिलण वारे फ़ैसिले के सिंध हाई कोर्ट में चैलेंज किया वियो। ज़मानत ॾींदड़ जज सहूलियतकार बख्शल बाबर महर ऐं SHO सी सेक्शन के धुर ॼाणाए वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सखर में शहीद सहाफ़ी क़त्ल केस में जवाबदारन के ज़मानत मिलण वारो फ़ैसिलो चैलेंज किया वियो आहे। फरियादी पारां ॿिनि सहूलियतकारन के एटीसी में ज़मानत मिलण वारे फ़ैसिले के सिंध हाई कोर्ट में चैलेंज किया वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सखर में आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर मोरड़ो महर खां। जी मोरड़ो महर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जे फरियादी पारां ॿिनि सहूलियतकार जवाबदारन के दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में ज़मानत मिलण वारे फ़ैसिले के सिंध हाई कोर्ट सखर बेंच में चैलेंज करे छॾियो आहे। कुछ ॾींहं अॻु दहशतगर्दी ट्रोड़ अदालत हिक जे जज काज़ी अब्दुर्रहमान जी अदालत जान मोहम्मद महर क़त्ल केस जे ॿिनि सहूलियतकार जवाबदारन बख्शल महर ऐं संदसि पुट बाबर महर के ज़मानत ते आज़ाद कयो हो। उन खां पोइ जेको आहे क़त्ल केस जे फरियादी करमुल्लाह महर केस जे नामज़द ॿिनि जवाबदारन बख्शल महर ऐं बाबर महर के ज़मानत ॾियण वारे दहशतगर्दी ट्रोड़ अदालत सखर हिक जे जज जे फ़ैसिले के सिंध हाई कोर्ट सखर बेंच में चैलेंज किया वियो आहे। चैलेंज कयल दरख़्वास्त में जेको आहे जणायो वियो आहे त दहशतगर्दी ट्रोड़ अदालत शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस जे जेके मुख्य जेके सहूलियतकार आहिनि बख्शल महर ऐं बाबर महर जी जेका ज़मानत मंज़ूर कई आहे उहा अदालत खे इस्तदा कई वई आहे। पंहिंजी तरफ़ां जेका हासिल कयो वञे उनजी ज़मानत जेका आहे उहा रद्द कई वञे। ज़मानत चैलेंज फरियादी जेको ॼाणायो आहे दहशतगर्दी ट्रोड़ अदालत जे जज ॿिनी ज़मानत बख्शल महर बाबर महर SHO सी सेक्शन के जेको आहे उन में धुर ॼाणायो वियो आहे। उन ट्रोड़ अदालत जे फ़ैसिले खे कोर्ट में फरियादी जे तरफ़ां जेको आहे चैलेंज कयो वियो आहे। जी ठीकु आहे मोरड़ो महर, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।